अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो सिरा सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, अफ़सोसनाक हादसो मोटरवे ते थाणो बुला खान लग मज़दा ऐं टेलर में खौफ़नाक हादसो जंहिंमें कच्छी बिरादरी जा 6 माण्हू मौके ते फ़ौत थी विया, 7 माण्हू सख़्त ज़ख़्मी जिन खे सिविल अस्पताल हैदराबाद आंदो वियो। नाज़रीन, अफ़सोसनाक हादसो मोटरवे ते थाणो बुला खान लग मज़दा ऐं टेलर में खौफ़नाक हादसो जंहिंमें कच्छी बिरादरी जा 6 माण्हू मौके ते फ़ौत थी विया, 7 माण्हू सख़्त ज़ख़्मी जिन खे सिविल अस्पताल हैदराबाद आंदो वियो। फ़ौत थी वियल ना एक रमेश वलद रामशी कच्छी हारगाणी, 2 अरमशी वलद रामशी कच्छी, 3 चेतन ठाकुर, 4 नाजी ठाकुर, 5 रमेश ठाकुर, 6 उमदाद हुसैन खोसो जंहिंजो तइल्लुक़ ख्वाजा ॻोठ टंडो अलायार सां आहे। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।